وقالوا ربنا إنا أطعنا سادتنا وكبراءنا فأضلونا السبيلا ربنا آتهم ضعفين من العذاب والعنهم لعنا كبيرا يا أيها الذين آمنوا لا تكونوا كالذين آذوا موسى فبرأه الله مما قالوا وكان عند الله وجيها يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما صدق الله العلي العظيم قرآن पाक जी सूरत अल अहज़ाब जी 67 नंबर आयत खां तिलावत आहे। अल्लाह साईं हिननि आयतुनि जे अंदरि आख़िरत में जॾहिं इंसान जी पेशी थींदी उन पेशीअ जे मुतालिक़ अॻु वाट क़ुर जे अंदरि ईमान वारनि खे रब साईं मुतनबे कान फरमायो त तव्हांजा मामला आख़िरत जे अंदरि अहिड़े क़िस्म जा थींदा ऐं जेके इंसान नाफ़रमान हूंदा ऐं ख़ासि करे जेके काफ़िर हूंदा काफ़िरनि जे लाइ अल्लाह फरमाए त लअनल काफ़िरीन व अअद्द लहुम सईरा काफ़िरनि जे मथां अल्लाह जी लानत आहे ऐं इन्हनि जे लाइ जहन्नम खे असां तयारु कयो आहे। ऐं वरी उन्हनि जे लाइ फरमाई त ख़ालिदीन फ़ीहा अबदा इहे काफ़िर जहन्नम में वेंदा त हमेशह उन जे अंदरि रहंदा। ऐं वरी उन्हनि जे मथां मुसीबत इहा त उन्हनि जो को उते वाली वारिस को मददगार न हूंदो, को उन्हनि खे संभालींदड़ न हूंदो, को सिफ़ारिश कंदड़ न हूंदो। हता कि उन्हनि जे उतां जे अफ़सोस खे अल्लाह साईं क़ुर जी हिन आयत जे अंदरि ज़िक्र फरमायो त तुक़ल्लबु वुजूहुहुम फ़िन्नार जॾहिं उन्हनि खे जहन्नम जी बाहि जे अंदरि ऊंधो करे उछलायो वेंदो चवंदा या लैतना अताना अल्लाह हाय अफ़सोस काश जो अल्लाह जी फर्माबरदारी करे अचूं हा व अताना रसूला ऐं रसूलुल्लाह जी ताबेदारी करे अचूं हा। अल्लाह पाक फरमाए त वक़ालू रब्बना इन्ना अताना सादतना व कुबराना उते चयूं त असांजा अल्लाह असां त पंहिंजे सरदारनि जी पंहिंजे पेशवाउनि जी असां उन्हनि जी फर्माबरदारी कईसीं जिन खे असां वॾो सम्झोसीं, जिन खे असां पंहिंजो मोतबर सम्झोसीं। नतीजो इहो निकितो जो फ़अज़ल्लू न सबीला उन्हनि असांखे गुमराही जे तरफ़ उछलाए छॾियो। असुल रहनुमा अल्लाह पाक जो किताब आहे, असुल रहनुमा मोहम्मद मुस्तफ़ा जो फरमान आहे। ऐं अल्लाह पाक जे किताब जे अंदरि अल्लाह साईं ईमान खे खोले खोले करे बयानु फरमायो। मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत जे अंदरि रब साईं ज़िंदगी जे अहम उसूलनि खे रब साईं खोले वाज़े अंदाज़ में बयानु करणु फरमायो। हाणे उन जे बावजूदि जेकॾहिं को इंसान चवे त साईं असांजे पीरनि, असांजे वॾनि, असांजे बुज़ुर्गनि, असांजे भोपनि असांखे सिधी वाट न ॾेखारी, असांखे हिदायत जो रस्तो न ॾेखारियऊं। अल्लाह पाक क़ुर खे आसान बनाइणु फरमायो। इन क़ुर खे इंसान पढ़ंदो वेंदो, रब साईं इन क़ुर जे सदके ऐं क़ुर जे पढ़ण जे सदके उनखे हिदायत जो नूर ऐं हिदायत जो रस्तो अता फरमाईंदो वेंदो। अहिड़े नमूने सां जेकॾहिं जहिड़ी तरह इंसान दुनिया जे मामलात जे अंदरि कंहिंजे मथां अंधो भरोसो नथो करे, दुनिया जा मामलात ॾिसंदो, उन में परखींदो त केरु मूंसां सचो, इलाज कराईंदो डॉक्टरनि खां तॾहिं बि डॉक्टरनि जी जांच कंदो, हेॾां होॾां पुछा कंदो, को सौदो साड़ी वठंदो तॾहिं बि हुन में पंहिंजो अकुल ऐं ज़हन हलाईंदो। पर हिन क़ुर जे मामले जे अंदरि इंसान एतिरो त नाबीन आहे जो जेकॾहिं उनजो मुल्लो, उनजो पीर, उनजो भोपो उनखे जेकॾहिं चवे थो त हे जेको आहे शिरक खे तौहीद करे बयानु थो करे तॾहिं बि उनजे साम्हूं वेठो थो कंदलो ॾे। जेकॾहिं उनखे चए त बाबा इहो कमु शिरक आहे, अल्लाह जी ज़ात खां सवाइ ग़ैरुल्लाह जी इबादत करणु, उन्हनि खां मदद घुरणु इहो शिरक आहे, त हीउ इंसान जेको आहे उनजे साम्हूं वेठो थो कंदलो ॾे। जेकॾहिं उनखे हक़ जी ॻाल्हि ॿुधाइजे त चवंदो त भेण तूं त जेको आहे बेअदब आहे, तूं त फलाणनि खे मञे ई कोन थो। हालांकि इहा उहा ई ॻाल्हि आहे जेका रहबानियत पहिरियनि क़ौमुनि जे अंदरि हूंदी हुई। इहा रहबानियत पहिरियनि क़ौमुनि जे अंदरि हूंदी हुई जो जीअं उन्हनि जा वॾा चवनि, जीअं उन्हनि जा सरदार चवनि, जीअं उन्हनि जा मुला चवनि, उन्हनि जे साम्हूं कंधु हेठि करे इंसान वेही झुकाए करे चवंदो त हाओ साईं सच थो चवे। अल्लाह चवे थो त मां अकेलो आहियां, ख़ालिक ऐं मालिक मां अल्लाह जी ज़ात आहे, अल्लाह खां सवाइ कोई बि न आहे।
ऐं जेकॾहिं भोपो हुनखे चवे थो त हा अलाह बि आहे पर हे जेके बुज़ुर्ग आहिनि इहे बि आहिनि, त इहे जेकॾहिं बुज़ुर्ग आहिनि त इन्हनि जो दलील छा आहे, इन जो तव्हां वटि सबूत छा आहे? क़ुर जे अंदरि को हिकिड़ो हुकुम ॾेखारियो ऐं मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान जे अंदरि तव्हां को अहिड़ो को तरीक़ो ॾेखारियो जंहिं तरीक़े जे मुताबिक़ तव्हां हुनखे साबित कयो त हीउ अलाह जो हुकुम हिते लिखियलु आहे त हे भोपा बि तव्हांजा शरीक आहिनि। उनखे अदब जो नालो ॾेई करे शिरक जे मथां अदब जो लेबल हणी करे चवंदा त न इहो शिरक न आहे, इहो हुननि जो अदब आहे। अदब जेकॾहिं हुजे हा त सहाबा किराम जी ज़िंदगी जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिन दुनिया तां रिहलत करे विया, पोइ जंगियुनि जे अंदरि हालात जे अंदरि मुख़्तलिफ़ मुसीबतूं आयूं त कॾहिं बि सहाबा किराम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां उते घुरियो त कोन त साईं हाणे तूं हिते वेठो आहे, बाक़ी तोखां वधीक पीर त को आहे कोन, तूं असांजी मदद कर। सहाबा किराम खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहो सेखारे विया, ताबेदारी रसूलुल्लाह जी, इताअत अल्लाह जी ज़ात जी, इबादत अल्लाह जी ज़ात जी। त अहिड़े नमूने सां ऐं क़ुर खे साम्हूं पढ़ी करे ॿुधाइण जो मतिलबु बि इहो आहे, जेकॾहिं कंहिंखे शक ऐं शुबो हुजे त पाण जेको आहे क़ुर जा तर्जुमा उलमा किराम इन जे लाइ लिखिया ताकी तव्हां जेके कमज़ोर आहियो तव्हां हुन क़ुर जे तर्जुमनि खे पढ़ी करे ऐं हिदायत जे रस्ते जे तरफ़ तव्हां अचो। ऐं जेके उसूल बुनियाद आहिनि न, ख़ासि करे जंहिं ते ईमान ऐं कुफ़र जो फ़ैसिलो थिए थो, इन्हनि जा हुकुम त चिटा क़ुर जे अंदरि लिखिया पिया आहिनि, जंहिंजे अंदरि कंहिं आलिम जे रहनुमाई जी या उनजे इनक सां ॾिसण जी ज़रूरत ई कोन्हे। तव्हां पाण बि क़ुर खोले करे उनजे अंदरि तर्जुमो पढ़ी सघो था त अलाह अकेलो आहे, अलाह सां गॾु कोई बि शरीक न आहे, अल्लाह तबारक व तआला ख़ालिक़ काइनात आहे, अलाह खां सवाइ कोई बि ग़ैब जो इल्मु रखंदड़ न आहे। ऐं जेकॾहिं कंहिं माण्हुनि जे लाइ चइजे त बाबा हे जेको आहे ग़ैब जे इल्म जी दावा थो करे वेठो हिते चवे थो त मां मदीने बि ॾिसां थो, इहो जेकॾहिं ग़ैब जी इल्म जी दावा करे थो त हुनजे लाइ दलील खपे। हे दलील इहो ॾींदा अलाह जो प्यारो आहे, अलाह जो प्यारो आहे त माना हर शइ जी ख़बर आहे हुनखे, अलाह जो प्यारो मोहम्मद मुस्तफ़ा खां वधीक कोई बि कोन्हे। लेकिन अलाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां चवरायो क़ुर में, फरमाईंदा कुल ला अमलिकु लिनफ्सी नफ़अन वला ज़ररन इल्ला मा शा अल्लाह, फरमाईंदा प्यारा उन्हनि खे चओ त मां पंहिंजे नफ़े नुक़सान जो मालिक न आहियां जेकॾहिं अल्लाह न चाहे। वलो कुंतु आलमुल ग़ैब लस्तक्सरतु मिनल ख़ैर, जेकॾहिं मूंखे ग़ैब जी इल्म जी ॼाण हुजे, क़ुर थो पढ़ां, ग़ैब जे इल्म जी ॼाण हुजे हा त मां पंहिंजे लाइ भलाईअ जा फ़ैसिला कया हा। हालांकि उहिदे जे मक़ाम ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ज़ख़्मी कयो वियो, खून मुबारक साईं जन जो वियो, साईं जन खे इल्मु हुयो न शइ जो त ईअं थींदो, अहिड़ा खोड़ वाक़िया। बहरहाल चवण जो मतिलबु त माण्हू अंधा धुंध जेको आहे कंहिंजे पोयां न लॻे। हीअं माण्हू क़ुर जेकॾहिं कंहिं ते एतिराज़ हुजे त साईं हीअ ॻाल्हि तो कई, असां ते बि जेकॾहिं हुजे त हीअ ॻाल्हि साईं तो कई क़ुर में ॾेखार, क़ुर साम्हूं पियो आहे, तर्जुमो खणी हुनखे ॾेखारण लाइ तयारु। फरमाईंदा वक़ालू रब्बना इन्ना अताना सादतना व कुबराना फअदल्लूना सबीला। मूं हुन ॾींहुं बयानु कयुमि त हिन ते मीडिया ते रखियुमि त हुन हिकिड़े माण्हू चयो त साईं तव्हां जेको आहे अहिड़ा आलिम थी करे तव्हां अहिड़ी ॻाल्हि था कयो। मूं चयो बाबा मूं कंहिंखे गारियूं त न ॾिनियूं आहिनि, ज़ाहिर आहे जेकॾहिं को माण्हू हिदायत खां हटाईंदो त हुन हिदायत जे रस्ते जी निशानदेही त कबी न, त हिदायत जो रस्तो हीअ आहे। हिन जो मतिलबु इहो आहे त माना कंहिंजे अदब में कंहिंजे एतिराब में एतिरो बि न चइजे त इहा ॻाल्हि ग़लति आहे। फरमाईंदा फअदल्लूना सबीला, फरमाईंदा उन्हनि जे लाइ चवंदा त साईं इन्हनि असांखे गुमराही जा रस्ता ॾेखारिया। रब्बना आतिहिम, क़यामत जे ॾींहुं इहे ई मुशरिक चवंदा रब्बना आतिहिम ज़िअफ़ैन मिनल अज़ाब वलअनहुम लअनन कबीरा, ए अल्लाह इन्हनि जे मथां बिटो अज़ाब नाज़िल कर, माना बिटो अज़ाब ॾियनि इन्हनि खे, इन्हनि ज़ालिमनि असांजी आख़िरत बि बर्बाद कई त दुनिया बि बर्बाद कयो। फरमाईंदा वलअनहुम लअनन कबीरा, इन्हनि जे मथां लानत आहे, वॾे में वॾी वॾी लानत आहे इन्हनि जे मथां जेके अल्लाह खे छॾे करे पंहिंजी मर्ज़ी जो दीन जेको माण्हुनि जे अंदरि फिराईंदा वेठा। या अय्युहल्लज़ीना आमनू ला तकूनू कल्लज़ीना आदऊ मूसा, फरमाईंदा ऐ ईमान वारो उहा नथी पओ जहिड़ी तरह बनी इसराइलन मूसा अलैहिस्सलाम खे ईज़ायो, बनी इसराइलन मूसा अलैहिस्सलाम खे ईज़ायो। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे बि पंहिंजी उम्मत जे अंदरि जेके मुनाफ़िक़ हुया काफ़िर हुया उन्हनि ईज़ायो। अल्लाह जे रसूल फरमायो त ईअं न ईज़ायो, पाण फरमायो त अल्लाह रहम करे मूसा अलैहिस्सलाम जे मथां उनजी क़ौम वारनि मूसा अलैहिस्सलाम खे वॾो ईज़ायो। साईं कीअं ईज़ायो? मुख़्तलिफ़ क़िस्म जा इल्ज़ाम, न कंहिं बि क़िस्म जो वजूद न को सबूत न छा। मूसा अलैहिस्सलाम जे मथां इल्ज़ाम हुयो त मूसा अलैहिस्सलाम नऊज़ बिल्लाह जेको आहे मर्द न आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे मथां इल्ज़ाम लॻो, उनजो वजह छा हुयो? वजह इहो हुयो त बनी इसराइली जेके आहिनि उघाड़ा वेंदा पाण में गॾिजी करे हमाम में। मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे परदे सां पंहिंजे मथां चादर ओढ़े करे पंहिंजे हिकिड़े अलॻि सां हमाम में वेंदो अलॻि एतिराज़ कयूं त उनजे मथां त बाबा हीउ मर्द न आहे, इनजे करे पाण खे लिकाए थो। अल्लाह पाक मूसा अलैहिस्सलाम जे इन ऐब खे उन्हनि जे साम्हूं जेको उन्हनि इल्ज़ाम हुयो उन्हनि जे इल्ज़ाम खे मोटायो कीअं? मूसा अलैहिस्सलाम हिकु दफ़े पंहिंजा कपिड़ा खे पथर जे मथां रखी कंहिं हमाम जे अंदरि लिकियल हमाम जे अंदरि वेझे पियो, पथर जे मथां कपिड़ा जो रखी पथर वठी भॻो अलाह जे हुकुम सां।
वठी भॻो पत्थर मूसा अलैहिस्सलाम पोयां। मूसा अलैहिस्सलाम हुन पत्थर खे सरींदो रहे, या हजर सौबी मुंहिंजा कपिड़ा ॾेखारे थो खई मुंहिंजा कपिड़ा। वञी करे इहो पत्थर वञी करे विच अहिड़ी जॻह ते वञी बीठो जिते बनी इसराइल जो मार्केट हुयो, मतिलबु जिते घणा माण्हू जमा हुया, उते वञी बीठो। मूसा अलैहिस्सलाम इन हालत में जो पहुतो त ॾिठो त भेण मूसा अलैहिस्सलाम त जेको आहे सही सलामत लॻो पियो, असां वारो त कूड़ो हुयो। मूसा अलैहिस्सलाम जे मथां अहिड़ा कूड़ा हणंदा, अहिड़ा ज़ालिम हुया त इहे कूड़ा माण्हू शुरू खां वठी हूंदा। त मूसा अलैहिस्सलाम खे जॾहिं उते वञी पत्थर वञी बीठो, मूसा अलैहिस्सलाम हुन जे मथां कपिड़ा खयां, तेसि ताईं हुननि ॾिसी वरितो कपिड़ा खणी, ऐं पोइ जेको आहे लठो ई मूसा अलैहिस्सलाम खे अहिड़ा मूसा अलैहिस्सलाम हुन पत्थर खे वाहिया, 5-6 सोटा हुन जे मथां वाहियूं। हदीस में अचे थो त फरमाई त उन मूसा अलैहिस्सलाम जे पत्थरनि जे वाहियल लठनि जे वाहियल असर जेको आहे पत्थर जे मथां अञा थी आहे। चवनि पत्थर एॾियूं रड़ियूं कयूं, अलाह मूसा खां लठियूं हणायूं थी। मूसा अलैहिस्सलाम वॾो जलाली पैगंबर हुयो अलाह पाक जो। सो चवण जो मतिलबु त सवाल कनि पिया त साईं पोइ भला मूसा अलैहिस्सलाम हुनखे लठ हई छो? त चई त मूसा अलैहिस्सलाम ज़ाहिर आहे जेको पत्थर लठी कपिड़ा खणी भॼे थो, हुनखे एतिरो अकुल आहे त कपिड़ा खणी भॼां त हुनखे लठनि जो असर बि त थींदो न। सो ख़ैर वरी ॿी जॻह ते मूसा अलैहिस्सलाम खे ईज़ आयूं। हिकु त मूसा अलैहिस्सलाम वादी ती जे अंदरि वियो पंहिंजे भाउ हज़रत हारून अलैहिस्सलाम सां, उते इत्तिफ़ाक़ हारून अलैहिस्सलाम जो कुदरती मौत लिखियलु हुयो। हारून अलैहिस्सलाम वफ़ात करे वियो। हारून अलैहिस्सलाम वफ़ात करे मोटी जाए मूसा अलैहिस्सलाम त एॾा ज़ालिम चवनि त लॻे थो त तूं मारे आऊं पंहिंजे भाउ खे। अड़े कहर पियो अलाह जो नबी उनजे मथां अहिड़े क़िस्म जो इल्ज़ाम। त हुननि इल्ज़ाम हयो। अल्लाह तबारक व तआला बाज़ रिवायत में अचे थो त अल्लाह से हारून अलैहिस्सलाम खे ज़िंदा करे उन्हनि ज़ालिमनि खे ॿुधायो त कूड़ था हणो, मूसा अलैहिस्सलाम खे कोन्हे मारियो, मां अल्लाह जे हुक्म सां वफ़ात कई आहे। इहो ॿुधाए वरी जेको प्यारो थी वियो अल्लाह पाक खे। ऐं अहिड़े नमूने सां ऐं ॿी जॻह ते अचे थो त अल्लाह पाक जेको आहे जिब्राईल अलैहिस्सलाम खे मोकिले करे उनजे हिनखे मैयत खे मथे खणी उन्हनि जे साम्हूं हिकिड़ो ज़ाहिर करणु फरमायो, ताकी हिननि जे साम्हूं जीअं ज़ाहिर थिए, ताकी ख़बर पए उन्हनि खे। उन्हनि ॾिठो त लाश ते कंहिं बि क़िस्म जो निशान कोन्हे, मैयत ते कोई निशान कोन्हे। उन मां हिननि खे यकीन थियो त हिन जे मथां कंहिं बि क़िस्म जी मतिलबु तशद्दुद या अहिड़ी का न आहे थियल अमल जंहिंसां मतिलबु क़त्ल जो असां इल्ज़ाम हणूं। अल्लाह से हुन मां बि मूसा अलैहिस्सलाम खे माना मूसा अलैहिस्सलाम जे मथां छा गुज़रंदी हूंदी हिन जे मथां बि मुंहिंजो प्यारो भाउ, मुंहिंजो नबी भाउ, अल्लाह खां घुरी करे हुनजी नुबूअत वरितमि। वञे पियो न फिरौन ॾे त अल्लाह खां घुरी त मुंहिंजा अल्लाह हिनखे बि नबी कर, हिनखे बि मूंसां गॾु कर। अल्लाह से हारून अलैहिस्सलाम खे बि नबी बनाए करे चयोसि वञ फिरौन खे वञी करे दावत ॾे। फरमाईंदा या अय्युहल्लज़ीना आमनू ला तकूनू कल्लज़ीना आज़ौ मूसा फबर्रअहु अल्लाहु मिम्मा क़ालू। फरमाईंदा ईअं न चओ जहिड़ी तरह ईज़ाईंदा हुआ मूसा अलैहिस्सलाम खे, फबर्रअहु अल्लाहु मिम्मा क़ालू। फरमाई त पोइ फबर्रअहु अल्लाहु मिम्मा क़ालू, पोइ अल्लाह उनखे बरी करणु फरमायो जेके उहे इल्ज़ाम पिया हणनि। वकान इंदल्लाहि वजीहा, अल्लाह पाक वटि मूसा अलैहिस्सलाम वॾो अज़मत वारो हुयो। या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह वक़ूलू क़ौलन सदीदा, ऐं ईमान वारो डिॼो अल्लाह जी ज़ात खां। तंहिंजे करे जीअं उलमा फरमाईंदा आहिनि त माण्हू कम अज़ कम कौल या कंहिंजे मथां जॾहिं ॻाल्हि करे त अहिड़ी करे जंहिंखे सुभाणे आख़िरत जे अंदरि उनखे साबित बि करे सघे। ईअं न त ॿुधी ॻाल्हि हुनजो चयो त फलाणो चोर आहे त हे बि चए त चोर आहे, चोर आहे, चोर आहे। हुन खां जो हे कमु कनि जेको आहे उनारो, जीअं हमरा हिकिड़ो न उन जेको मथो कुड़ायो, उन खां हिकिड़े दोस्त पुछो, चई त बाबा ॾे हाल अहिवाल भला मथो कुड़ायो थी, चई जाफ़र मरी वियो। हुन चयो तूं बि मुंहिंजो प्यारो दोस्त आहे, भला जाफ़र मरी वियो, तुंहिंजो मथो कुड़ायो त मां बि भला कुड़ायां थो। हुन कुड़ायो, उन खां पंहिंजे दोस्त पुछो जी जाफ़र मरी वियो। ईअं 6-7 माण्हुनि मथो कुड़ायो। आख़िर में हिकिड़ो अकुलमंद हुननि सां मिलियो, उन खां पोइ चई त कार भाई मथो छो कुड़ाए थी, चई त जाफ़र मरी वियो। चई जाफ़र हुयो केरु, ख़बर त पए हुयो केरु जाफ़र? चई मूंखे त ख़बर ई न आहे, मां हुन खां जो ॿुधुमि त जाफ़र मरी वियो त मथो कुड़ाए छॾियो। उनखे चई त उन चयो मूंखे बि ख़बर न आहे, मां पहिरें खां ईअं हलंदे हलंदे पहिरें ॾींहुं अचे पुता मालिक वटि, मालिक खां पुछूं त ॾे हाल अहिवाल, असां 7 ॾींहं मथां ई कुड़ाए छॾियासीं। जाफ़र मरी वियो, जाफ़र हुयो केरु? जी जाफ़र मूं वारो कॾहिं हुयो। इहो उनजे ॾुख जे अंदरि मरी वियो त मां खणी मथो कुड़ायमि, तव्हां बि मुंहिंजे जाफ़र जे करे सभिनी खणी मथो कुड़ाए छॾियो। त अहिड़ो कमु न थिए। फरमाई त इत्तक़ुल्लाह वक़ूलू क़ौलन सदीदा, टिजो अल्लाह जी ज़ात खां ॻाल्हि कंदा कयो सिधी। युस्लिह लकुम अअमालकुम व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम। फरमाई त युस्लिह लकुम अअमालकुम, इहो साले करे थो तव्हांजे लाइ तव्हांजा अमल ऐं तव्हांजे गुनाहनि खे बख़्शंदो। फरमाए वमन युतिअल्लाह व रसूलहू, जेको अल्लाह जी फर्मा बरदारी थो करे, उनजे रसूल जी फर्मा बरदारी थो करे, फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। फरमाई त उनजे लाइ वॾे में वॾी कामयाबी आहे, वॾे में वॾी कामयाबी आहे। अहिड़ी कामयाबी जंहिंखे क़ुरान बयानु कयो हुजे, इन खां वधीक काइनात जे अंदरि कामयाबी न आहे। जे अल्लाह जे रसूल जी इताअत कई न, ईअं सम्झो त इनखे अल्लाह क़ुरान जे अंदरि एवार्ड ॾेई छॾियो। दुनिया वारा चवनि या न चवनि, हीअ नमाज़ पढ़िजे थी अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर, क़ुरान पढ़िजे थो अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर, हे दीन जे अंदरि महिनत कजे थी अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर, इन जे लाइ क़ुरान फरमायो। हा पोइ कमियूं को त इंसान जे अंदरि थींदियूं, पर क़ुरान फरमायो असां इरादो नियत जे मथां दारोमदार आहे। नियत जे अंदरि आहे त अल्लाह राज़ी थी, नियत जे अंदरि आहे त रसूल जी इताअत थिए, पोइ अल्लाह पाक फरमाए त पोइ इन्हनि जे लाइ वॾे में वॾी कामयाबी आहे। फरमाईंदा इन्ना अरज़नल अमानत अला समावाति वल अर्ज़, असां इन फर्मा बरदारी जी अमानत पेश कईसीं ज़मीन ऐं आसमान ते। जीअं क़ुरान जे अंदरि ॿी जॻह ते फरमाई
फरमाई त इन क़ुरान खे असां नाज़िल कयोसीं लौ अनज़लना हाज़ल क़ुरान अला जबलिन लरअयतहु ख़ाशिअन मुतसद्दिअन मिन ख़शियतिल्लाह। इन खे जेकॾहिं क़ुरान खे जबलनि पहाड़नि जे मथां नाज़िल कयो आहे न, ख़ुशबूअ जे करे, भव जे करे, उन जे असर जे करे उहे जेके आहिनि भॼी करे रेज़ा रेज़ा थी वञनि, जबल पहाड़ ख़तम थी वञनि, रेज़ा रेज़ा थी वञनि। पर अल्लाह साईं इन सामान, इन अमानत खे जेको इंसान जे मथां रखणु फरमाए, इंसान क़बूल कयो, पर जंहिं इंसान नाफ़रमानी कई त उनजे लाइ क़ुरान फरमाए त ज़लूमन जहूला। फरमाईंदा फ़अबैना अन यहमिलनहा, ऐं अमानत मां मुराद हदीस पाक में अचे थो त माना हर उहा फर्मा बरदारी इताअत जे अंदरि जेके अमाल अचनि था उहे उन जे लाइ अमानत आहिनि। जीअं कन जो उज़न जो जेको ॿुधणु आहे, इहा अमानत आहे। जेकॾहिं नेकी ॿुधंदा, चङाई ॿुधंदा त अमानत जो सही इस्तेमालु आहे, ग़लति शइ ॿुधंदा त अमानत जो ग़लति इस्तेमालु आहे। ऐं अखि बि जेका आहे अल्लाह पाक अमानत जे तौर ते अखि जो नूर अता फरमायो, सही शइ ॾिसंदा अमानत जो सही इस्तेमालु आहे, ग़लति शइ ॾिसंदो त ग़लति इस्तेमालु आहे। अहिड़े नमूने सां हथ आहिनि, ऐं साईं मुंहिंजे चवां अल्लाह सां आकुल ॾिनो, ऐं अहिड़े नमूने सां पेर ॾिनई, ऐं जेके बि इंसान खे हवास ॾिनई, इहे हवास अल्लाह पाक जी तरफ़ खां अमानत आहिनि। सही इस्तेमालु कंदो आख़िरत जे अंदरि उनजे लाइ अजुर आहे, ग़लति इस्तेमालु कंदो त आख़िरत जे अंदरि उनजे लाइ अज़ाब ई अज़ाब आहे। इन्ना अरदनल अमानत अला समावात, असां हिन अमानत खे पेश कयोसीं ज़मीन आसमान ते, वल जिबाले, पहाड़नि जे मथां बि, फअबैना अन यहमिलनहा, इन्हनि इनकार कयो साईं असां नथा खणी सघूं, वअशफक़न मिनहा, ऐं उन्हनि खे ख़ौफ़ थियो त न अमल करे सघंदासीं, वहमलहल इंसान, फरमाई त इन अमानत खे इंसान खयो, इन्नहु कान ज़लूमन जहूला, फरमाई त इंसान जेको आहे वॾो ज़ालिम ऐं जाहिल आहे। जॾहिं अमल नथो करे त पोइ इन खां वधीक ज़ालिम ऐं जाहिल काइनात जे अंदरि आहे ई कोन। लियुअज़िबल्लाहुल मुनाफ़िक़ीन वल मुनाफ़िक़ात, अल्लाह साईं इहे ॿ तराज़ू रखिया, ईमान जो ऐं कुफ्र जो, ताकी अल्लाह अज़ाब करे जेके मुनाफ़िक़ मर्द आहिनि ऐं औरतूं आहिनि, ऐं मुशरिक मर्द आहिनि ऐं औरतूं आहिनि। वयतूबल्लाहु अलल मुमिनीन वल मुमिनात, ऐं फरमाईं त तौबा थो क़बूल करे अल्लाह ईमान वारनि मर्दनि जी ऐं ईमान वारनि औरतुनि जी। वकान अल्लाहु गफ़ूरर रहीमा, ऐं फरमाईं त अल्लाह तबारक व तआला बख़्शींदड़ महिरबान आहे। अल्लाह पाक कंदो आहे, अल्लाह सी अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए।